द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 175 अॼु जा सिंधी अखर आहिनि आंधल, आंधो या गिधल, वॾो लसो पथर, लम्हू, ओसरो या टप, पक, वञण वारो, ज़रूरी या ॿधल, हद या संधो। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। पाल ओताक लाइ नओं गालीचो आंदो आहे। घर जी बुनियाद में रेत ऐं सीमेंट सां गॾु वॾनि लसनि पथरनि जो बि उपयोग थींदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। कपिल देव जे बाल जो टप खाइण वारो ओसरो मुंझाए छॾींदो हुओ। विराट लाजवाब फुर्ती ॾेखारे बाउंड्रीअ खां पक ॿाहिरि वञण वारो बाल रोके वरितो। हवा में रहंदे बाल जे हद ॿाहिरि वञण ते अंपायर सिक्सर जो इशारो कंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।